असां जूं मस्तूरात घर जूं ज़ैफ़ा उन्हनि जे सॼे ॾींहं जो शेड्यूल तव्हां ॾिसो, अल्लाह जी इबादत खां अलावा हर शइ उन्हनि खे अचे थी। नमाज जी ख़बर ना है, तिलावत जी ख़बर ना है, रोज़े जी ख़बर ना है, क़ुर्बानी जी ख़बर ना है, बाक़ी दुनिया जे हर कम जी उन्हनि खे ख़बर आहे। बर्थ जहिड़ी मुश्किल शइ उनमें उन्हनि खे महारत आहे। माल जी परवरिश उन्हनि में महारत आहे। रध पचा में महारत आहे। अल्लाह जी इबादत जी सुञाण न आहे। जीअं नमाज मर्द जे मथां फर्ज़ आहे, ईअं औरत जे मथां फर्ज़ आहे। इस्लाम सिर्फ़ मर्द जे मथां न आहे। जंहिं अंदाज़ सां इस्लाम मर्द जे मथां फर्ज़ आहे, ईअं औरत जे मथां बि फर्ज़ आहे। नमाज जो इल्म, क़ुरान जो इल्म, दीन जो इल्म जीअं मर्द जे मथां सिखणु लाज़िम आहे, ईअं औरत जे मथां बि लाज़िम आहे। असां सम्झूं था थोड़ी घणी मर्द खे ॼाण आहे त बस काफ़ी आहे। औरत खे तहारत जी ख़बर न आहे, काई फिक्र न आहे। दीन जे हर शोबे जी सुञाण औरत जे लाइ ज़रूरी आहे। ऐं असां सम्झूं था औरत कमज़ोर आहे। जेकी औरत बर्थ में महारत रखी सघे थी, उहा दीन में कीअं कमज़ोर आहे। अल्लाह साईं साॻियो दिमाग़ ॾिनो आहे। जंहिं दिमाग़ सां उन बर्थ सिखियो आहे, उन दिमाग़ सां क़ुरान बि सिखी सघे थी, नमाज भी सीखी सघे थी। या हर शख्स जी जिम्मेदारी आहे पाण भी दीन के समझे, शरीयत के समझे, नमाज के समझे, पंहिंजे घर जी मस्तूरात के भी समझाए। मस्तूरात जी जिम्मेदारी मर्द जे मथां आहे। औरत के नमाज नथी अचे, वो खुश आहे त मां जन्नती आं, मां नमाज थो पढ़ां, तहज्जुद गुज़ार आं। औरत के तहारत जी ख़बर ना है। ऐं असां बुज़ुर्ग बणियल हुजूं, असां मस्जिद में अचूं था, तहज्जुद गुज़ारूं, त इहा नमाज काफ़ी ना है निजात जे लाइ। नबी साईं फरमायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलन अन रइयतिही। तहां जे मथां, तहां मंझां हर शख्स पंहिंजी रइयत जो सरदार आहे ऐं उन खां पंहिंजी रइयत जे बारे में सवाल थींदो। जेकॾहिं को घर जो सरबराह हुआ, जीअं उहो पंहिंजे घर जे माण्हुनि जे लाइ दुनियावी एतबार सां फिक्रमंद आहे, ओतिरो फिक्रमंद दीन जे मामले में भी थियणो आहे। कंहिं औरत के तहारत जी ख़बर ना आहे, नमाज जी ख़बर ना आहे, त उन मर्द जी जिम्मेदारी आहे उन बारे में फिक्रमंद थिए। त क़यामत जे ॾींहुं इहा औरत जन्नत में रुकावट न बणिजी वञे। चाहे उहा तव्हांजी न्याणी आहे, चाहे घरवारी आहे, चाहे भेण आहे, चाहे अमड़ आहे। इहा मर्द जी जिम्मेदारी आहे।